ॿ टे ॾींहं पहिरीं जेको आहे अज़रा पेचो हिकिड़ो सवाल खयो हो असेंबली में वुमेन टॉयलेट जे हवाले सां। उन जे हवाले सां आउं तव्हां खां पुछणु चाहींदसि, अगरि असीं इहो वॾो हिकिड़ो सुठो इनिशिएटिव उन्हनि खयो ऐं उते ॻाल्हि कई वुमेन टॉयलेट जे हवाले सां, पर असीं जॾहिं पूरी सिंध जी ॻाल्हि था कयूं त पब्लिक टॉयलेट त ठहियो, वुमेन त पोइ इलाही असांजो पछाड़ी जूं आबादगार बि नथियूं सम्झियूं वञनि। त वुमेन टॉयलेट जो न हुजण करे जेके वर्किंग वुमेन आहिनि ऑफिसिस में कमु कनि थियूं या इवन जेके फैक्ट्री वर्कर्स आहिनि यूं, त उन्हनि खे केॾियूं मुश्किलातूं अचनि थियूं ऐं कई उन्हनि खे मसइला मसाइल थियनि था। त तव्हां छा इन ते इनिशिएटिव वठणु चाहींदो? औरतुनि खे जेके पब्लिक टॉयलेट जी सहूलियत जी तव्हां ॻाल्हि कई, न सिर्फ़ु उहे पर पब्लिकली जेके बि औरतुनि जूं बेसिक नेसेसिटीज़ आहिनि, जेके बुनियादी सहूलियतूं आहिनि, औरतुनि खे सेपरेट अलहदा ऐं बहितर करण जी तमामु ज़रूरत आहे। सिंध गवर्नमेंट हमेशह सोचंदी आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी त औरतुनि जे भलाईअ जे लाइ, हक़नि जे लाइ लेजिस्लेशन खां वठी बल्कि उन्हनि जे लाइ कमु बि करे पई। पोइ हारी कार्ड हुजे, औरतुनि जा मालिकीअ जा घरनि जी मालिकीअ जा हुक़ूक़, ज़मीनूं ऐं बेनज़ीर इनकम सपोर्ट जेको इंटरनेशनली एक्नॉलेज्ड प्रोग्राम आहे। हींअर तव्हां ॾिठो हूंदो त भारत जे मुल्क जहिड़े मुल्क, हालांकि असांजो दुश्मन मुल्क आहे, पर बेनज़ीर इनकम सपोर्ट जी हींअर बि उन्हनि जी हाई ऑफिशल्स ऐं लीडरशिप तारीफ़ कई आहे। त इहे सभु असां औरतुनि जे लाइ सम्झूं था त तमामु ज़रूरी बि आहिनि, पर अञा बि वधीक बहितर नमूने सां औरतुनि खे सहूलियात ॾियण जी तमामु ज़रूरत आहे। ऐं सिंध असम्बली में तव्हां ॾिठो त असां बहैसियत औरत, बहैसियत हुक्मरान धुर जूं औरतूं हुजण जे बावजूद बि असां पंहिंजी गवर्नमेंट खां पंहिंजे लाइ सिर्फ़ु न बल्कि सिंध जी सभिनी औरतुनि जे लाइ हक़नि जी ॻाल्हि कंदा रहंदा आहियूं। उन्हनि जे लाइ जेके बि उन्हनि जी ज़रूरतूं आहिनि पूरियूं करण जे लाइ घुर कंदा रहंदा आहियूं। पिंक बस सर्विस बि उन ई हिकिड़े मंशूर जो हिसो आहे त औरतुनि खे मालिकी एम्पावरमेंट ॾियो ऐं इन सां गॾोगॾु जेके बि औरत जी बेसिक नेसेसिटीज़ आहिनि उन्हनि खे पूरो करण जी घुर्ज कंदा रहंदासीं, कंदा रहंदा आहियूं। सिंध हुकूमत इस पर आपने जिस बात की तवज्जो दिलाई है कि पब्लिक टॉयलेट्स मौजूद नहीं हैं, बिल्कुल शिकायत है। इस पे काम शुरू किया गया है, क्योंकि आपको पता है कि इस दफ़ा सिंध के बजट को वाटर वॉश फोकस रखा गया है और ज़्यादातर जो स्कीमें हैं वो इस तरफ फोकस की गई हैं और इंशाल्लाह आप बेहतरी देखेंगे इस मामले पर। और इंटरनेशनल एजेंसी से भी बात की जा रही है, जो डोनर्स हैं, जो वॉश कॉकसेस बनाते हैं और वॉश पर काम करते हैं, क्योंकि जाहिर सी बात है कि सैनिटरी और उसके मामलात की वजह से ख़वातीन, बिलखुसूस ख़वातीन को बहुत सारी डिजीज़ का सामना करना पड़ता है। तो इसलिए ये फोकस्ड है और इस पे हम काम कर रहे हैं।